हिंगोर जा रिपोर्टर मीर खान मंगणे जो सिंध प्रेस क्लब हिंगोर जा सालियानी अहम गॾिजाणी ज़ेरे सदारत बानी सिंध प्रेस क्लब हिंगोर जा सीनियर साफ़ी अदीब नाज़ मंगीअ जी ऑफिस में थी गुज़री। मज़कूरा गॾिजाणी में सिंध प्रेस क्लब हिंगोर जा सां तालुक़ रखंदड़नि नवनि पुराणनि मेंबरनि भरपूर अंदाज़ में शिरकत कई। गॾिजाणी जी शुरुआत तिलावत कलाम पाक सां कई वई। जनरल सेक्रेटरी अख्तर हुसैन अरई कार्रवाई हलाईंदे मुख़्तलिफ़ एजेंडाउनि जंहिंमें गुज़िरियल साल जी कारकर्दगी नए साल 2024 जी बाडी खां अलावा ख़बरुनि जी पॉलिसी ऐं मयार खे बहितर बनाइण लाइ गौर करण बाबति हर हिकु मेंबर पंहिंजे राय खां खुली तरह सां इज़हार ख़्याल पिणु कयो वियो। हुन गॾिजाणी जी सदारत कंदे सीनियर साफ़ी अदीब नाज़ मंगी पंहिंजी सदारती तक़रीर कंदे चयो त असां काफ़ी वक़्त खां सहाफ़त जी दुनिया जा पांधीअड़ा थी गर्मी सर्दी तोड़े ॾाढ जिबर सां सीना पंहिंजे कलम जे ज़रिए चीरे समाज दुश्मन अनासरनि जी बाग़ायदगी करप्शन जो पर्दो चाक कंदे हक़ सच जी ॿोली तोड़े कलम जी इज़त व वक़ार लाइ वसां कीअं न घटायो आहे। असांजे सालनि खां हक़ सच जी जिदोजहद लाइ पाण पतोड़े मज़लूमनि जी जाइज़ इंसानी समाजी मसइलनि जी हासिलात लाइ हर वक़्त जे ज़ालिमनि सां हर महाज़ ते कलमी जिदोजहद ज़रिए महाॾो अटकाईंदा पिया अचूं। एडे समाज दुश्मन अनासरनि सां कलमी जंग जोटण दौरान असांजे साथियुनि कलमकारनि खे तमामु गरियूं क़ीमतूं अदा कंदे जामी शहादत तोड़े जेल कूड़ा केस हमलावरनि जहिड़नि कार्रवाइनि जो निशानो बणिजंदा रहिया आहिनि। पर असां कलमकारनि साफ़िन जे हुक्मरान सरकारी ऑफिसरनि खां अलावा असांजा पंहिंजा साफ़ती इदारा तोड़े यूनियन पिणु साफ़िन खे जानी माली कानूनी तहफ़ुज़ ॾियारण लाइ के बि पुरइसराइती तौर ते आवाज़ नाहे उथारे सघिया।